अदा ॻाल्हि उहा नाहे। दिलबरा वारा मुंहिंजी इज़त कंदा आहिनि ऐं जेकॾहिं मां अदा वारनि ॾे वयसि त बस घर जो दुश्मन ॾे मोकिलियो। वाइदो त दिलबर करे वियो आहे, पोइ अलाए ईंदो अलाए जे न। जेकॾहिं अचे थो ऐं मूंखे राणीअ सां मिलाए थो त मां राणीअ सां सभु ॻाल्हियूं कंदुसि ऐं मां हुनखे साफ़ साफ़ चवंदुसि त मां ई हुनजो मस्तानो आहियां जंहिंसां तूं फोन ते ॻाल्हाईंदी हुई। ऐं जॾहिं हुनखे ख़बर पवंदी न त मां ई हुनजो मस्तानो आहियां त उहो मूंसां मिलण लाइ ऐं अचण लाइ राज़ी थी वेंदी। राणी मल्हार खां नफ़रत थी करे पर मस्ताने सां त बेपनाह मोहब्बत थी करे। बग़ैर सवाल करण जे हूअ मूंसां हली ईंदी। हाणे रुॻो खुदा करे त दिलबर अचे ऐं मूंखे वठी हली मुंहिंजी मस्तानी सां मिलाए। ॾाढो इंतज़ार करायो अथई। यकीन कर, जंहिं ॾींहं खां वठी तूं राणीअ सां मिलाइण जो चई वियो आहीं उन ॾींहं खां वठी मूं निंड नाहे कई ऐं न ई वरी तव्हांजो ख़्यालु मुंहिंजी न दिलि मां ख़तमु थियो आहे। हाणे ईअं न चइजांइ त तूं मूंखे राणीअ सां मिलण न ॾींदे या वरी राणी मिलण खां इनकार कयो आहे। न दोस्त, मां त राणी खे राज़ी करे आयो आहियां। हलो मूंसां त हलो। दोस्त पोइ हलूं? पंहिंजे भाइरनि खे त कोन ॿुधायो अथई? न न, यकीन कर मूं उन्हनि खे नाहे ॿुधायो। मां वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं बि कोन कंदुसि। ठीकु आहे, अचो त हलूं। मिल्कियत हथन मां वई हली। इहा जेका सोनी झिरकी असांजे पिंजरे में फातल आई, पिंजरे समेत पर करे इहा थी वञे। यार सोचियोसीं हिकिड़ो थी वियो ॿियो। मूं त सोचियो त बंगला वठंदुसि, कारूं वठंदुसि, कमदार मुंहिंजे अॻियां पोयां हूंदा, नौकर चाकर पिया घर में कमु कंदा। राणा ख़ान तुंहिंजो कमु अहिड़ो करे वियो जो तुंहिंजो करे जॾी डिंगो ई ढेरी। चवंदा आहिनि त जिनजी नियत बद उनजी रोटी बि रद। वाह जादो वाह। मां त चवां थो त तूं उहा औरत आई, उहा औरत आई जॾहिं न मुंहिंजो हिन घर मां खटोलो कजो अदद बि कान कंदी, टप ॾेई कट ते चढ़ी वे। जेकॾहिं मुंहिंजे ज़ख़्मनि जे मथां मरहम नथी रखी ते महिरबानी करे लूण मिर्च त न बुरक न। तुंहिंजे ज़ख़्मनि खे इन्हे करे छुटण नथी ॾियां त किथे तूं माठ करे खट ते वेही न रही। राणे खान केॾी न असां सां जुठ कई आहे। आऊं चवां थी हुन सां बि अहिड़ी जुठ कर, अहिड़ी जुठ कर जो सॼी ज़िंदगी यादि करे। राणी सां मां भला तूं कहिड़े तरीक़े सां कयां? जेको न मूं राणा खे भुल ॾिनो अहिड़ो वज राणा मूंखे ॾींदो ई कोन। ऐं नए राणा खान मुंहिंजे चक्कर में फंस कजे छा कजे। आऊं त चवां थी इन राणे खे खाधे में ज़हर मिलाए ॾेई छॾिजेसि। कम त इहो नंढे भागण सां करणो खपे, पर अहिड़ो तोखे मौक़ो मिलंदो। हा हा कोशिश कंदुसि, अल्लाह कंदो मिली वेंदो हिनखे। ॾियां सही थी हिकिड़ी पुड़ी। जेकॾहिं तूं इहो सवाब वारो कमु करे थी सघीं त पोइ तोखे मां ज़हर वठी ॾींदुसि। जाड़ा तूं रुगो मूंखे ज़हर हथ करे ॾे।
बाक़ी खाराइण मुंहिंजो कमु आहे, पर ज़हर अहिड़ो हथ कजां जो खाइण सां खुरड़ी बि न हणे। जादू जादू ज़हर तोखे अहिड़ो हथ करे ॾींदुसि उठ बि खाए न खुरड़ी बि न हणे। इहो राणा खान हिकिड़े गिरह खां पोइ ओपासी बि कोन ॾींदो। अदा महिमान अची वियो आहे। अदा जेकर मेहमान आयो आहे न त मेहमान जे खाइण पीअण जो बंदोबस्त बि मूं करे छॾियो आहे। तव्हां मूंखे किथे वठी आया हो? जूई मटियल आहे, बाक़ी जगह साॻी आहे। परेशान छो थो थी? मां कुझु सम्झुसि कोन। असांजो भाउ बि अहिड़ी जगह में हूंदो जंहिं जगह में असां तोखे रहायो आहे। मां हिते रहण कोन आयो आहे। मूंखे राणीअ सां मिलायो, मूंखे वापसि बि असां तोखे आज़ाद कंदासीं, पर ओसी ताईं न जेसी ताईं तुंहिंजा भाइर मुंहिंजे भाउ खे नथा छॾनि। छा तव्हां मूंखे हिते अगवा जे इरादे सां वठी आया? हा, ईअं ई सम्झ। असां तोखे अगवा जे इरादे सां ई वठी आया आहियूं। धोखो, इहो तव्हां मूंसां सरासर धोखो कयो आहे। धोखो न आहे दोस्त, तूं असांजो महिमान आहे, पर जेकॾहिं तूं महिमान थी रहण चाहे त जेकॾहिं त ॾींगायूं ॾेखारींदे न त पंहिंजे लाइ मसला पैदा करे। जेका बि हक़ीक़त आहे उहा मूंखे ॿुधायो। तुंहिंजे भाइरनि असांजे भाउ तोते खां वाह कयो आहे ऐं असां बि अहिड़े तरीक़े सां तोखे हिते वठी आया आहियूं। होॾां तुंहिंजा भाइर तोते खे आज़ाद कंदा ऐं हेॾां असां तोखे आज़ाद कंदासीं। ॾिस मल्हार, असांजी तोसां का बि दुश्मनी कोन्हे, पर इहा शुरूआत तुंहिंजे भाइरनि कई आहे। हाणे मसइले जे हल थियण ताईं तूं हिते ई हूंदे, पोइ तुंहिंजी आहे मर्ज़ी, कुर्ब सां रहीं या ॾाढ सां। तूं छा थो समझी? तूं उनजे भाउ खे अगवा कयो आहे, इहो तोखे छॾे ॾींदा? बाबा फिलहाल हू पंहिंजे भाउ खे बचाइण जी पूरी पूरी कोशिश कंदा। हू कोन था सम्झनि त हुनजे भाउ को नुक़सान रसंदो त छा दो हितां ज़िंदा घर वेंदो? पुट, हिन खां वधीक मसला वधंदा, हल कोन थींदा। असां त मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी कोशिश कई, पर हुननि न मञियो। पुट, हुननि जो ॾोह नाहे, दिमाग़ त असांजे रननि जो ख़राब थियो आहे न। पोइ हुननि खे सम्झाइण असांजो कमु हुयो, पर जॾहिं दिलबर वारनि रननि खे चयो त तव्हांखे ज़बरदस्ती सां केरु न वठी वेंदो, पोइ रननि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। पर हू रननि खे साफ़ साफ़ चई छॾिना त तव्हांखे घर वापसि वञिणो आहे, त छा उहे असां वापसि कोन अचंदा? एतिरे क़दुरु हू असांजे क़दमनि ते किरी पवंदा त असांखे पंहिंजी जान जी अमान ॾियो। पर दिलबर वारनि हुननि जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। ऐं हाणे जॾहिं दो असां वटि क़ैद आहे त हुननि जो दिमाग़ ठिकाणे ते अची वेंदो। पुटराणे ॿुध, थोरो ख़्याल सां रहिजांइ। बाबा अञा त दिलबर वारनि खे इहा बि ख़बर कोन हूंदी त दोदे खे कंहिं अगवा कयो आहे। ऐं बाबा इहा ॻाल्हि तूं सुल्तान वारनि सां बि न कजां, छो जो सुल्तान वारा अञा असांजा एतिरा सॼण न आहिनि जो असां सां हमदर्दी कनि। इन जे करे बाबा, इन जे करे फिलहाल इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि में ई दफ़न करे छॾिजां। पूंज, तूं पंहिंजे हिसे जी सॼी मिल्कियत तबाह करे चुकी आहीं। जेको असांजो हिसो आहे हुन मां बि हिसो वठंदीअ छा? हाणे बाक़ी समूरी मिल्कियत मुंहिंजी ऐं गुराम जी आहे। तोखे हिन मां रुपयो बि न मिलंदो। उहा ॻाल्हि त ॿुध, मूं मिल्कियत जी घुर कॾहिं कई आहे? तूं त अजायो पई छिती थी। मां छिती कोन थी थियां, सच थी चवां, सच। तूं महीनो हिते रहंदीअ न, वरी अम्मा ऐं बाबा जानी जो सिर खाइण शुरू कंदीअ। इने करे ई मां अॻु में तोखे ॿुधायां थी त हिते हाणे तुंहिंजो को बि हिसो कोन्हे। असुल हिते तूं हाणे रुपये जो बि आसरो न कजां। कोन खपे, हाणे मूंखे हिकु रुपयो बि कोन खपे। जॾहिं तोखे रुपयो बि न घुर्जे त पोइ तूं हिते छो रहियल आहीं? वञ न जाड़े खाना ॾे। गुराम, ॻाल्हि त ॿुधी, छा ही घर मुंहिंजो न आहे छा? केर थो चवे त ही घर तुंहिंजो आहे? ही घर मुंहिंजो ऐं दुआ जो आहे।
को तुझो भी ना है। ही अम्मा ऐं बाबा जो घर आ। अम्मा बाबा ऐं जिंदा आहिनि। जेस ताईं उन्हनि जी हयाती आहे न, मूंखे हितां केर बि कोन थो कढी सघे। बाक़ी उन्हनि जी हयाती खां पोइ मां हिन घर में पेर भी न रखंदसि। तोखे त हिन घर में हींअर पेर भी रखण न घुर्जे आ। अम्मा ऐं बाबा जानी जी केड़ी इज्जत कई आ तो? तो मां चवां थी मूंखे वधीक बेज़ार न कर। बेज़ार मां न बल्कि तूं पई करी। जेकर एड़ी आई त वञी छो नथी पंहिंजे घर? ओडे पंहिंजो घर घाट अथई न, असांजी जान छॾ। ठयो हाणे ठयो। तू मूं लाइ वॾड़ी न आई। जॾहिं अम्मा चयो न त पोइ ही घर छॾे वेंदसि। सारंग, मेहमान जे लाइ चांहि जो बंदोबस्त कर। मूंखे तव्हांजी चांहि नाहे पीअणी। हूं मां हथ कढो त मां वञा। छो ॿारनि जी ज़िद कयो अथई? खाईंदे पीअंदे त सिहत सही रहंदई, न खाईंदे त बुख मरंदे असांखे छा थींदो? नथो पीए त खणी छॾियोसि। मां थो पिया हिन जो भाङो ऐं मानी बि खणी खाईंदुसि। पीअंदो कोप खणी ॾियोसि। जॾहिं दिलबर ऐं दादन वारनि खे ख़बर पई न त तव्हां मूंखे अगवा कयो आहे, पोइ इहो सोचे छॾियो त उन्हनि खां तव्हांखे केरु बचाईंदो। असांखे छॾ, तूं पंहिंजो सोच पंहिंजो। हिन वक़्तु तूं मौत जे मुंहं में आहीं। दादा मल्हार ना आयो छा? मल्हार के वठण तू वए ऐं पुछी असां का तो? दादा मल्हार त दरगाह ते कोन। दरगाह ते नाही। फकीरन का पुछा कई त काॾे हो? हाँ दादा फकीरन खां पुछा कयो, पर उन्हनि चयो त रात भी त कोन हुयो। रात भी उते कोन हुयो त पोइ काॾे वियो? अबा मल्हार जो दिमाग़ हाणे कम नथो करे। इहो राणी राणी करे बरमुंह कयो हूंदई। दादा हाणे हुनखे किथे ॻोल्हियो? पहिरियां ई वेदादी मानी तयार करे दी। ॿ टे गिराक खाऊं पोइ हलूं था, ॾिसूं था काॾे वियो। जेकॾहिं तव्हां चओ था त तव्हांजे भाउ दोदे खे अदा सुल्तान अगवा कयो आहे त तव्हां मूंखे मुंहिंजी मोबाइल ॾियो त मां अदा वारनि सां ॻाल्हायां। जेकॾहिं तव्हांजो भाउ अदा वारनि वटि क़ैद हूंदो त अदा वारा हुनखे छॾे ॾींदा। मल्हार, असांखे पंहिंजो भाउ मोटाइण जी का बि जल्दी न आहे। पहिरियां तुंहिंजा भाइर त तोखे ॻोल्हे ॻोल्हे बेज़ार थियनि, पोइ तोखे हुननि सां ॻाल्हाईंदासीं। इहो तव्हां सुठो नथा कयो। मूंखे तव्हां भले हिते महीनो वेहारे छॾियो, मुंहिंजे मथां को बि फ़र्क़ु कोन पवंदो। तोखे को फ़र्क़ु नथो पवे, पर तुंहिंजे भाइरनि जे मथां फ़र्क़ु ज़रूर पवे थो। इन करे कुझु सब्र कर। उन खां बाद तुंहिंजे भाइरनि सां तोखे गॾराईंदासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अॼु भला जादू जो मुंहिंजे लाइ कीअं हाँ फाटो आहे जो घर में न्यापा करे करे मूंखे घुरायो अथसि। ही मुई तो में ज़रूरी कम आहे, तॾहिं त सॾायो त मई। ॻाल्हि कर, मां तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत थी करे सघां? अॼु वरी कंहिंजे नथे पके में पाणी विझणो अथई। तोखे ॿुधायां थी पहिरीं ही वठ, पूरा 5000 अथई। हा ही वठ, को ॿुधायई थी 5000। हा घणे ॾिस, पूरा 5000 अथई। लॻे त ईअं थो जादू जो को वॾो कमु फाथो आहे हिन में। बाक़ी जादू ऐं मूंखे 5000 ॾे नको, 1 रुपयो बि न ॾे, पर 5 बुखारी न ॾे मूंखे। ईअं कमु अथसि को। हा अड़ी छो थी परेशान थी? हाणे दिल में विसा जागी पिया अथई। आऊं तोखे ॿुधायां थी तीने 5000 जे बस तोखे कमु कहिड़ो करणो आहे। न न जादू, ऐं मां त तुंहिंजे लाइ दिल में दुआऊं पई घुरां। या त मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजे लाइ दिल में केतिरियूं दुआऊं थी घुरी आहे। हा हा अड़ी चंगी ज़ाल मां भी कोन आ जो तोखे दिल में पई दुआऊं कंदसि। बदुआऊं पई ॾियां तोखे, बदुआऊं। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त हिन 5000 जे एवज़ में मां तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थी? ॿुधा, ॾिस मूं तोखे 5000 अॻुवाट ॾिना आहिनि ऐं 5000 पोइ बि ॾींदी सही जॾहिं मुंहिंजो ख़ैर सां कमु थी वेंदो। छा तो उहा त सही ॻाल्हि आहे तुंहिंजी त कमु थियण खां पोइ बाक़ी पैसा ॾींदी, पर इहो त ॿुधा त कमु कहिड़ो आहे? ऐं कमु सफ़ा सवलो आहे, ऐं जेकॾहिं तूं सचाई त चढ़ी नी चिपटी वांगुरु कमु थी वेंदो। हा हा कमु ॾुखियो हुजे या सोलो, मां वसां कोन घटाईंदसि।
ॿुधा त 10,000 जे बदले में करणो छा आहे? सफ़ा सवलो कम अथई न। ऐं जेका इहा वसाई कान्हे वसाई ज़हर जी पुड़ी आऊं तोखे ॾींदसि, बसि उनजे खाते में मिड़ई मिलाए अची खाए ते पूरी बाहि लॻई छलका सिर खे। हाँ ऐं मां सियाणी ज़रूर आहियां, माण्हुनि जे रधे पके में पाणी विझंदी आहियां। ओ त कर हे वठ पंहिंजा पैसा, मूंखे कान्हे काहिड़ो करणो जो मां वसाई जे वञी खाते में ज़हर विझां। सियाणी सियाणी अचो बलोर न वञे बलोर। ऐं जेकॾहिं तोखे ई घटि था लॻनि ॿिया पैसा बि वधाए ॾींदी सही मुई। तूं छा थी सम्झी त मां तुंहिंजे पैसनि जे करे माण्हू मारींदी वतंदसि? चाहे तूं मूंखे लख रुपया बि ॾी न, तॾहिं बि इहो कमु मां कोन कंदसि। ऐं जेकॾहिं मां माण्हू मारींदी वतां त जेल वरी छा मुंहिंजो पीउ कटींदो छा? वञी खॾ जे तरे में पओ। जे इहो कमु नथी करी त न कर, पर ॻाल्हि ॿुध, वसाई सां ॻाल्हि न कजां। हा त पुछड़ो कंदी सही, जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कोन छॾींदई। तूं जादो आई न जिन थी पाण खे सम्झी, पर मां बि सियाणी आ सियाणी। माण्हुनि जे विझंदी आहियां रधे पके में पाणी। हल हली आ माण्हू मारण मूंखां। बाहि लॻसि मुंहिंजे सिर खे, ही त मुंहिंजो ठहियल कमु ॿुधाए छॾींदी। वॾी ग़लती कयमि जो हिन ॾाइण खे मूं ॿुधायो। हाणे वेंदी वसाई वटि, हिन जे पेट में का ॻाल्हि बीहे ई कान थी। दोहल वांगुरु वञी उते वॼंदी। अल्लाह मालिका, कुझु न कुझु त करणो पवंदो। सावण तूं अॼु जो अॼु निकिरी वञी दिलबर वारनि खे चओ त सुभाणे रईस अकबर खान तव्हां तरफ़ ईंदो ऐं उहे ओताक ते रहनि। सुल्तान, छा रईस हुननि सां मिलणु चाहे थो? हा सावण, मां रईस खे चयो आहे ऐं मूंखे पक आहे त जेकॾहिं रईस औरतुनि सां ॻाल्हाईंदो त हू राज़ी थी वेंदी। सुल्तान, थी सघे थो राज़ी बि थी वञनि, पर मूंखे कोन थो लॻे। सावण, कोशिश त करणी पवंदी न, या मां इनखे छॾे ॾियूं त वतन पराए दरनि ते धिका खाईंदियूं। ठीकु आहे सुल्तान, मां दिलबर वारनि सां मिलां। वापसी में मूंखे ॿुधाइजां त तूं उन्हनि खे न्यापो ॾिनो या न। भरोसो रख सुल्तान, मां न्यापो ज़रूरु ॾींदुमि। खुदा जी का मार पवे न जादो ते, सच में मुझे मारण जे पोइ पई आहे। त समझो को मुसां मजाक करे वई आहे। वसाई वसाई तो अकुल खां कम वठ। जेकॾहिं हूअ मजाक करे हां त छा मुंहिंजे हथ ते हुआ 20,000 रखी हां? इहो बि चवे पई त 20,000 तयाली वठ, वञी वसाई जे खाधे पीते में ज़हर मिलाया, पोइ तोखे मां लख रुपया बि ॾींदसि। तूं इहा ॻाल्हि सोच, पंहिंजे दिमाग़ वेढ़ा आहे। जेका लख रुपया मूंखे ॾियण खां तयार आहे त तुंहिंजे खाधे में ज़हर मिलाया त छा उहा तोखे छॾे ॾींदी? कॾहिं न कॾहिं तुंहिंजे खाधे में उहा ज़हर ज़रूर मिलाईंदी। पर जो ख़्यालु रखजांइ। चई त सियाणी तूं बि सच थी, इहा ॾाइण मरण वारी नाहे। वसाई जादो जिन अथई जिन, चवंदी नाहे जिन छॾई भूत छॾई, पर जादो जिंद न छॾई। हाणे तूं ई सलाह ॾे माई सियाणी, हिन धूतीअ खे मां कीअं मुंहुं ॾियां? त खणे न मुंहिंजो सिर। हाणे त तोखे वध में वध पंहिंजो ख़्यालु रखणो पवंदो। ऐं हा, इन जादो खे त पंहिंजे घर में पेरी रखण न ॾिजांइ। मां हुनजो केतिरो ख़्यालु रखंदसि? माण्हू केॾी महिल घर में आहे, केॾी महिल न आहे। मां ॿाहिरि वञा थी, पोयां अची मुंहिंजे खाधे पीते में ज़हर विझी हली वञे, करे असां ॿिन्हिनि खे पूरो। हाणे तूं ई मूंखे ॿुधाए त मां हुन ॾाइण खे कीअं मुंहुं ॾियां? वसाई, जहिड़ी मूं ख़बरूं ॿुधियूं आहिनि न, त इहा जादो तोखे कान छॾींदी। हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो सिर त हूअ ज़रूर खणंदी। ऐं चवे पई त मूं ज़हर बि अहिड़ो वरितो आहे, अहिड़ो छितो ज़हर वरितो आहे। इस्पताल त थी परे, पर घर में खुरड़ी हणण में देरि न कंदी। माई, तूं हिते मूंखे सलाह ॾियण आई आहीं या तूं मुंहिंजो हाव खाइण आई आहीं? वसाई, भला तूं ई मूंखे ॿुधा, जेकॾहिं मां तुंहिंजी दुश्मन हुजां हां त इहा ॻाल्हि मां तोसां अची कयां हां? इहा तूं मुंहिंजी चङाई सम्झ। ऐं मां भली माण्हुनि जे रधे पके में पाणी ज़रूर विझंदी हूंदसि, पर तुंहिंजे हींअर रधे पके में पाणी आऊं कोन विझंदसि। भली तुंहिंजो मुंहिंजो जहिड़ो खणी केतिरो बि छो न हुजे, पर ईअं हर भर कोन कंदसि जो तुंहिंजे खाधे पीते में ज़हर विझ रहियां। इहा माई जादो अथई जेका तुंहिंजे पोयां हथ धोई अची पई अथई। मुंहिंजो कमु हो तोखे आगाह करण, सो मूं तोखे कयो। वधीक बाक़ी हाणे पंहिंजो ख़्यालु पाण रखजांइ माई। तो त वसाईअ खे विसविसन में विझी छॾियो आहे।
अला भलाई कंदो। वरियाम मूंखे हिते ॿधी विहारण सां तव्हांजो मसइलो कॾहिं बि हल न थींदो। मां त चवां थो मूंखे फोन ॾियो त मां पंहिंजनि भाइरनि सां ॻाल्हायां। बस असांखे सभु ख़बर आहे छा करणो आहे या छा न आहे करणो। ॿियो मसइले जो को बि हल न आहे। असां मसइले जो हल पाण ई कढी वठंदासीं। बाक़ी हिकु ॻाल्हि तूं कन खोले ॿुधी छॾ, तोखे महीने ताईं हिते ई रहणो पवंदो। छा महीनो 2 महीना बि लॻी सघनि था? तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? जेकॾहिं दिमाग़ ख़राब न हुजे हा त इहो कदम कॾहिं बि कोन खणूं हा। ऐं जंहिंजो दिमाग़ ख़राब हूंदो आहे उहे अहिड़ा कदम खणंदा आहिनि। हिनखे घर वञण जी वॾी जल्दी आहे। सारंग आस्ते आस्ते हिनखे हिते रहण जी आदत पइजी वेंदी। 2-3 ॾींहं नंढनि ॿारनि वांगुरु दाऊं कंदो, पोइ ते हिनखे रहण जी आदत पइजी वेंदी। पोइ ॻाल्हि सम्झी वेंदो। मूंखे का बि परवाह न आहे। मूंखे महीनो क़ैद में रखो या 2। ऐं जॾहिं मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पई त तव्हांजो अहिड़ो त बुरो असर कंदा त सॼी ज़िंदगी ॿिए कंहिं में बि तव्हां हथ न विझंदो। यार जेॾी महिल ॾिस त मुंहिंजा भाइर छा भला हिन जा भाइर राकास हिन जा? हा, इहा तव्हांखे उन वक़्तु ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजा भाइर आया न त उन्हनि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। सुञाणा थो मां तुंहिंजे भाइरनि खे त हू केतिरा मुड़ुस माण्हू आहिनि। इहा ख़बर नथी पए त आख़िर मल्हार वियो त वियो काॾे। अदा मां त पूरो तर जा चयो आहियां, का बि अहिड़ी जॻह न आहे जिते मूं पंहिंजे भाउ खे न ॻोल्हियो हुजे, पर हुनजो किथे ॾस पतो ई नथो मिले। इन दरगाह ते सुवाल न आगामियसि। इहो बि थी सघे थो त कंहिं ॿी दरगाह ते वियो हुजे। ईअं बि थी सघे थो अदा, जे चई त तर में जेके बि दरगाहूं आहिनि उते वञी भाउ खे जांच कयां। हा गुलू, ईअं बि थी सघे थो इहो चरियो कंहिं ॿी दरगाह ते न वेठो हुजे। अदा अदे जी जेसि ताईं मस्तानी वापसि घर कोन थी अचे त हू घर कोन वेहंदो। कुर्ब में हू ईंदी कोन, बाक़ी उन ते ज़ोर हलाइण मल्हार ॾे नथो त आख़िर कयूं छा? मसलो उन्हनि जो न आहे गुलू, असल में रनू पाण नथियूं अचणु चाहिनि। अदा हिकु चक्कर अदे जी ख़ातिर वञी दिलबर वारनि खे वरी मिंथ में कर, मन हू मञी वञनि। उन लाइ दिलबर वारनि सां जहिड़ो करणो पवंदो, ॿी का बि वाट न आहे। ईअं त अदी बि घर वापसि अचणु कोन पई चाहे। जॾहिं हुननि ते ज़ोर रखियोसीं त अदी खे वापसि कयूं। हाणे जॾहिं दिलबर वारनि ते वधीक ज़ोर रखंदासीं तॾहिं हू औरतुनि ते वापसि वञण लाइ ज़ोर रखंदा। अदा मां त चवां थो हिकु चक्कर वरी रेस ते ज़ोर रखो। जेकॾहिं रेस खे अॻियां कंदासीं न मन हू रेस जी इज़त कंदी। ठीकु आहे गुलू, मां रेस खे दिलबर वारनि ॾांहुं मोकिलियां थो। जेकॾहिं रेस जी बि इज़त नथा कनि त पाण जहिड़ो करणो पवंदो, पोइ खटखटाए छा।